नवाबशाह भरिसां ॻोठ महमूद जमाली में इंसान खे लॼाईंदड़ वाक़ियो पेश। 5 सालनि जी मासूम सकीना सां दुकानदार शेर मोहम्मद भट्टी ज़्यादतीअ जी कोशिश कई। नींगरी रड़ियूं करे जान छॾाई। पुलिस बासर जे चवण ते वाक़िए खे लिकाइण में मसरूफ़, जॾहिं त SS न्यूज़ जी टीम वाक़िए वारी जॻह पहुची वई, जिते नींगरीअ जे वालिद दिलमुराद ऐं माउ शमशाद तालानी SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पाड़े में दुकान आहे, जिथे नंढड़ी शइ वठण वई त दुकानदार शेर मोहम्मद भट्टी न्याणीअ सां ज़्यादती करण जी कोशिश कई। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे बासर जे चवण ते आज़ाद करे छॾियो ऐं हाणे फ़ैसिले करण लाइ धमकाए रहिया आहिनि। इन्हनि सुप्रीम कोर्ट, वज़ीर आज़म ऐं SSP नवाबशाह खां मुतालबो कयो त जवाबदार खे गिरफ़्तार करे सरेआम फांसी ॾिनी वञे, जीअं वरी अहिड़ो वाक़ियो पेश न अचे। मुझे भाई ट्रेन से जुल्म थियो आई शेर मोहम्मद भट्टी हाणे मुंह भी नथा ॾियनि, फ़ैसिलो रखंदो फ़ैसिलो बि नथा कनि। तव्हांखे गोली हणी मारे छॾे त हितां निकिरो, ईअं कयो हूअं कयो। हाणे मसलो इन नंढी सां ज़्यादती थियो आहे बाबा। हाँ कंहिं कयो? शेर मोहम्मद आहे न भट्टी, इने पाड़े में दुकान खोले वेठो आहे। बहानो दुकान जो त जेको नंढड़ी वञे तो उन सां ज़्यादती थो करे।